अस्सलाम वालेकुम। ही क्लास 7 जो शुरू सबक है बणायूं सुख जो को संसार, जेको मरहूम अब्दुल करीम जदाई साहब जो लिखियल आहे। हर बंद जे पहिरीं पढ़ी ईंदुसि, पोइ उन सम्झाणे ॾींदुसि, इंशाअल्लाह तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हिक ॿिए लाइ हिकारत छाजी, इंसान सां नफ़रत छाजी, कीनू साड़ कुदूरत छाजी, मज़हब पंहिंजो प्यार, बणायूं सुख जो को संसार। गदाई साहब हिन में चवे थो त इंसान खे हिक ॿिए सां हिकारत छाजे करे आहे, हिकारत यानी नफ़रत छाजे करे आहे, ऐं इंसान कुदूरत ऐं साड़ छो थो रखे, जॾहिं त असांजो मज़हब जेको आहे सो उन ॻाल्हियुनि खां मना करे त उहो प्यार ॿुधाए थो। लेकिन असां इन ते अमल करियूं, हिक ॿिए सां हिकारत ऐं नफ़रत न करियूं ऐं साड़ कीनूं कढी छॾियूं, त हीउ असांजो संसार जेको आहे सो सुख जो बणिजी वेंदो। ज़ातियूं पातियूं फ़ख़्रु वॾायूं, रंग नस्ल जूं सभु अरॾायूं, आहिनि जंग फ़साद जो बाइस, ज़हर संदो प्रचार, बणायूं सुख जो को संसार। हिन में शाइर चवे थो त जेके ज़ात पात जेका हिक ॿिए जो फ़ख़्रु था करियूंसीं, उहो ई असल में इन फ़साद जी जड़ आहे। इहे रंग नस्ल सभु अरॾायूं माना ॾाढायूं आहिनि। हर माण्हू सम्झे थो त असांजो आऊं उत्तम आहियां, इन करे जेको आहे सो उन्हनि खे ग़रीबनि खे पंहिंजो निशानो बनाईंदो रहंदुसि। इन जे करे इहे फ़साद जो बाइस आहिनि, जंहिंजे करे ॼण त हिकिड़ो ज़हर पियो रहे समाज में। लेकिन इन्हनि शयुनि खे असां ख़तमु करे छॾियूं त असांजो संसार सुख वारो बणिजी वेंदो। बणायूं सुख जो को संसार। टे बंद में चए थो, जंग जदल आहे चौधारी, इंसाननि जो रत आजारी, साड़ी दुनिया आहे सारी, नफ़रत जी प्रचार, बणायूं सुख जो को संसार। यानी त जंग चो तरफ़ दुनिया में असां ॾिसूं पिया त हींअर चो तरफ़ जंग जारी लॻी पई आहे। हिन दौर में असां वटि ॾिसूं पिया त ईरान ऐं अमेरिका जी जंग हले पई, उन में इसराइल में जेको उन सां भाङे बाईवार आहे, बमनि जा गोला पिया किरनि, मासूम ॿार मरनि पिया, औरतूं मर्द घणे ओड़ा सभु तरह मरिजी पिया वञनि, ॼण त इंसान जो रत जारी लॻो पियो आहे। तो साड़ी दुनिया आहे सारी, सॼी दुनिया जेका आहे साड़ में भरी पई आहे। यानी जेको अमीर आहे उन ग़रीब खे सहे नथो, ऐं चओ तरफ़ नफ़रत जी जेका दावत पियो ॾिए, प्रचार पियो करे। लेकिन असां इहे शयूं ख़तमु करे छॾियूं त असांजो संसार सुठो बणिजी वञे। आख़िरी बंद में जो रंग नस्ल जा रंग नस्ल सभु ढोंग अजाया, पेट बुखे ई सांग बणाया, गोरे में छा कारे में छा, साॻियो आहे संसार सतार, बणायूं सुख जो संसार। यानी जेके रंग नस्ल जा असां ठाहे छॾिया आहिनि, इहे ढोंग आहिनि, फ़क़ति अजाया ढोंग आहिनि, इन का बि हक़ीक़त कान्हे। तंहिं करे अलाह ताला बि चयो आहे इंसान जेको आहे सो ऐं उनजे रंग खे न ॾिसंदो पर उनजे अमल खे ॾिसंदो, यानी उनजो अमल जहिड़ो कहिड़े क़िस्म जो आहे। जेकॾहिं अमल सुठो हूंदो त कामयाबु थींदो, चाहे उहो छो हुजे या गोरो हुजे या कारो हुजे। पर जेके अमल बुछड़ा हूंदा हुनजा त उहो नाकाम थींदो। पर हिते जो पेट बुखे ई सांग बणाए, माना इंसान जेको आहे सो पेट जी बुख उन ख़तमु नथी थिए, इन पेट जी बुख खे उॼाइण लाइ उहो मुख़्तलिफ़ ढोंग रचाए ॿियनि मथां ज़ुल्म करे थो। हक़ीक़त में पेट जो त कोन्हे, पर माना पंहिंजे जेको लालच जेका हिर्स घणो सभ खां वधीक इहो ई चाहिनि सभु कुझु दुनिया जो मूं वटि हुजे। उन करे हू कंहिंखे सहे नथो, कोशिशि करे थो ॿियनि ते बि जेको हमलो करे ऐं माना उन्हनि जी दौलत सां पंहिंजा घर भरे। त गोरे में छा कारे में छा, साॻियो आहे सतार। सतार यानी अलाह ताला त गोरे जो बि आहे त कारे जो आहे, सभिनी इंसान खे अलाह ताला ई ठाहियो आहे, इन करे उहो ई उनजो मालिक आहे। लेकिन असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त असां जेको आहे पंहिंजे हिन संसार खे सुठो बणाए सघूं था। हाणे इन में काफ़िया जेके आहिनि, इन में मिसाल तौरु हिन में वॾायूं, करनायूं, चौधारी जारी, प्रचार, सतार, इहे ॼण त संसार, इहे सभु काफ़िया अची था वञनि। वधीक जेका ॻाल्हि पुछणी हुजे त पुछी सघो था, महिरबानी। बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार,
हिक ॿिए लाइ हिकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी, कीनू साड़ कुदूरत छाजी, मज़हब पंहिंजो प्यार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार। ज़ातियूं पातियूं फ़ख्र वॾायूं, रंग नस्ल जूं सभु अरडायूं, आहिनि जंग फ़साद जो बाइस, ज़हर संदो परचार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार। जंग जदल आ चौधारी, इंसाननि जो रत आ जारी, साड़ी दुनिया आहे सारी, नफ़रत जी परचार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार। रंग नस्ल सभु ढोंग अजाया, पेट बुखे ही सांग बणाया, गोरे में छा कारे में छा, साॻियो आहे सतार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार।